मां डीएसपी साहब सां मिली आहे, उन पक ॾिनी आहे त पुलिस तव्हांजे मथां कॾहिं बि चढ़ाई न कंदी। पुलिस सां तव्हां मिली आया आहियो त पुलिस चढ़ाई कोन कंदी, पर मूंखे इहो ॿुधायो इन्ही हाथी खे केरु लिटाईंदो? उनखे तव्हां लेटाईंदो ऐं इहा ॻाल्हि पूरे इलाइक़े में हुली वेंदी त छोकिरीअ जे मामले में मंसूर खे कारो करे मारियो वियो। इन्ही ॻाल्हि खे मंसूर खान जा कामरेड तस्लीम ई नथा करनि। हू त असांजी औताक ते अची निकिता आहिनि असांखे धमकाइण लाइ। पोइ छॾे ॾिनो आहिनि, उन्हनि खे ॿ टे पातर हणी न पिया मोकिलियोनि। पादर हणी उन्हनि खे ख़ौफ़ज़दा कबो आहे। कंहिंखे मौत जो ख़ौफ़ हुजे शाहनवाज़ खान, पर जेकॾहिं पंहिंजे सिर सां कफन ॿधी जेके घुमनि उन्हनि खे ख़ौफ़ज़दा कीअं कजे? ख़बर नथी पए त अहिड़ा शीदा ई सिर फिरिया मंसूर खान आख़िर हथ किथां थो करे? ही उहे परवान आहिनि जेके पंहिंजे हक़नि लाइ मैदान ते लथल आहिनि। इहो सोचियो शाहनवाज़ खान त इहे सभु गॾिजी करे मंसूर खान जी पुठ भराई लाइ मैदान ते लाहनि था, पोइ तव्हां जहिड़े धरती चोरनि जो हशर छा थींदो? इहो तूं कॾहिं सोचियो आहे?